ठठो मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर जावेद मेमण मूजिब सिंध जी सकाफ़त जे ॾियाड़ ते नेशनल प्रेस क्लब ठठो जे सदर ऐं रिपोर्टर महबूब बिरोई ऐं सूफ़ी संगत ठठो जे अॻुवाणनि रिज़वान सरकी, नौशाद रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में शाहजहान मस्जिद ठठो खां सिंधी सकाफ़त जे रंगनि में रंगियल हिकु शानदार रैली जंहिंमें ठठे सां लाॻापियल हर तबिके जा माण्हू शामिल हुआ, शाहजहान मस्जिद ठठो खां निकिती। नेशनल प्रेस क्लब खां थींदी नंगर पब्लिक प्रेस क्लब पहुती, जिते नंगर पब्लिक प्रेस क्लब जे सथ पारां संदन आदर भाव कयो वियो। जंहिंखां पोइ मकली शहर खां नेशनल प्रेस क्लब ठठो अॻियां पहुती, जिते नेशनल प्रेस क्लब जे सथ पारां रैलीअ जी शानदार इस्तक़बाल कयो वियो। रैलीअ में शामिल नौजवाननि समेत बुज़ुर्गनि ऐं नंढड़नि ॿारनि पिणु शिरकत कई। रैलीअ में समूरो वक़्तु नौजवान क़ौमी धुनुनि ते रक़्स कंदे पंहिंजी धरती, ॿोली ऐं सकाफ़त सां जज़्बाती लॻाव जो इज़हार कंदा रहिया। रैलीअ में मेज़बानी या फ़राइज़ नेशनल प्रेस क्लब ठठो जे सदर ऐं रिपोर्टर रैलीअ जे ऑर्गेनाइज़र महबूब बिरोई सरअंजाम ॾिना। शाल बसाया कंदियन सिंगरी नबुरन पल्लेड़ो